ही ताज़ा तरीन अपडेट है। नवा सां शेयर क्यों पिया मटियारी में अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक त हाला पुलिस जो जुआरनि के खिलाफ क्रैक डाउन। पुलिस जो SHO की अगवानी में बागड़ी बाजार वेझो जुआ के अड्डे ते छापो। जुआरनि में भाज 5 ॼणा गिरफ्तार थियलनि समेत फरार थींदड़नि मथां केस दाख़िल। हाला पुलिस मीडिया के ॿुधायो त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे हिदायतुनि ते SHO न्यू हाला हाजी ठारो खान भट्टी पुलिस पार्टी सां गॾु हाला शहर जे बागड़ी बाजार वेझो पुरानी शादातपुर स्टॉप वटि जुआ के अड्डे ते छापो हणी 5 ॼणनि आशिक वलद लाखादीनो, हाजी वलद अब्दुल लतीफ़ कोरेजो, अब्दुर्रज़ाक वलद रोस्तम, गुलाम अहमद वलद महरम चांडियो, गुलाम सेन वलद लोंग डायरी के गिरफ्तार करे वरतो है। जन वटां 104 ताश जा पता 47 कैश पैसा पिण हथ कया विया आहिनि। जॾहिं त कुछ जुआरी फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस छापे दौरान जुआरनि में भाज पइजी वई। पुलिस गिरफ्तार कयलनि फरार थी वियलनि ते जुआ जे एक्ट तहत केस दाख़िल करे वरतो आहे। जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे।